दादा क्यों आओ बाबा वठी दो जा बाबा बिंदियन का पानी खा लिया बाबा बिंदियन का पानी कौन खा लिया बाबा अॼु सां तो केॾा न केॾा कोशिश करे कया तो मन अलाह ॾे न बाबा तू वे या अल्लाह असांखे कहिड़े गुनाह जी सज़ा थो ॾी या मालिक परवरदिगार है तो मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा बिल्कुलु जे लिखा बच्चा बुख ते वेठा आहिनि अल्लाह साईं तू रहम कर तू रहम कर मुंहिंजा मालिक केॾा ॾे मां असांजे बच्चनि जो पेट गुज़र कया अल्लाह या अल्लाह साईं अबू करे मानिए किलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम बाबा हाँ बच्चा बिल्लियन का बुख ते वेठा आहिनि कोरोना वायरस जॾहिं को आयो आहे त उन खां पोइ मुंहिंजा बच्चा अॼु टियों ॾींहं बुख ते वेठा आहिनि पैसा उधारा खपनि भाउ मां रुपए ॾिसी कोरोना अची वियल आहे काॾां हर को माण्हू लॻो पियो आहे बेरोज़गार किथे न कम न छा न छू मुंहुं ॾिना मां ॼाए असां पाण था पिनंदा तो कॾहिं ॼाम अब तुझी मर्जी हाँ यार कदे वाला नहीं खबर भला परेशान बैठो हाँ अब परेशान वेठा आहियूं या कोरोना वायरस थी आहे टियों ॾींहुं खां करे बच्चा बुख ते वेठा आहिनि परेशान थींदा छा थींदासीं बसि अलाह या मुसीबत टारे भला राशन वाशन कोन मिलियो आहे तव्हांखे भला अरे बाबा राशन केॾां मिलंदो हे जेके बि गवर्नमेंट राशन जो हवालो ॾेई ऐं पाण रखे वेठा आहिनि जंहिंमहिल बीमारी ख़तमु थींदी माण्हू बुख में मरी वेंदा पोइ जेको विराईंदा असांखे त कुझु कोन मिलियो आहे पोइ विराए छा कंदा अच्छा मूं वटि 100 रुपया पिया चई त जाई या मां पाण रखां बाबा तुंहिंजी मर्ज़ी आहे सही आहे वो अल्लाह ख़ुशि कर भला 100 रुपया मिलियो आहे भला इहो 1.5 किलो खनि अटे जो वठी वञा थो